साले ज़रदारी जूं मुसलसल बयान खां पोइ धमकियूं आहिनि। हिकु तरफ़ हे ऑफर था कनि, हिननि खे ख़बर मां हिननि जी ऑफर मतिलबु रिजेक्ट बि कई आहे ऐं बिरोही साहब जेको आहे न उनखे बि मां कंप्लेन कई आहे वापडा एक्सियन खे। उन मूंखे इहो बि चयो आहे तव्हां छॾे ॾियो इन किसे खे, असां तव्हांखे किथां बि लाइट प्रोवाइड कयूं था ऐं इन ॻाल्हि जो मूं वटि प्रूफ आहे। ऐं जेको हिननि जो इंक्वायरी करणु आयो मूंखे साले मुसलसल धमकियूं ॾिए थो, हिन साल हिन गली में रहनि था उहे धमकियूं था ॾियनि त तूं अकेली रहीं थी, असां मां केर बि तोखे जेको आहे साले जो नालो वठी वरितो अथई तोसां असां ज़रदारी आहियूं, घटि न कंदासीं। ॿारनि जी आहे सिंध में पीपुल्स पार्टीअ जा त मां PTI जॉइन कई आहे त मतिलबु इन लाइ त मां पार्टी छो जॉइन कई आहे। मूंखे कुझु बि थियो हिननि जूं धमकियूं इलाही आयूं आहिनि, मुख़्तलिफ़ माण्हुनि खां हिननि धमकियूं ॾियारियूं आहिनि त तूं लतीफ़ जे विच में न अचु, असां तोखे ऑफर कई मीटर जी हेॾे होॾे सना ला सांड ऐं जेके हिन जा साला हिन गलीअ में रहनि था चालीह जी जॻह में हिननि जूं एसियूं हलनि पियूं अञा ताईं उन्हनि जा बिल नथा अचनि, उन्हनि जो एतिरो कोन्हे लोड छा। मुसलसल साले मूंखे धमकियूं थो ॾिए जेको पाण करप्ट आहे, बेईमान आहे, चोर आहे वापडा जो। हिन जा साला जेके ॿई कमाइनि कोन था, ज़ुएब हिकिड़ो ॿियो बि आहे बेरोज़गार, हिननि जो को बि मर्द कमाए कोन थो, न गवर्नमेंट जी नौकिरी आहे न ख़ानगी आहे। कंहिं टाइम में हिन जा सावरा वॾेरनि जा नौकर हुआ घर। मुसलसल मूंखे हिन जूं धमकियूं पहुचनि पियूं ऐं हिन कॉलोनी में छा सॼे शहर में कनेक्शन आहे। हिकिड़ो माण्हू हिकिड़ी मामूली नौकिरीअ ते आहे, गवर्नमेंट जो मामूली जेको आहे लाइनमैन आहे, 1.5 करोड़ जो हिन जो बंगलो आहे, हिते 3-4 एसियूं आहिनि, हिन जी हर सालीअ जे घर में एसियूं, वरी सालनि जूं धीअरुनि जूं शादियूं थियल आहिनि, वरी उन्हनि जे घरनि में एसियूं, वरी उन्हनि छोकिरियुनि जे सहेलियुनि जे घर में एसियूं। मुतालबो इहो आहे त मूंखे जेको आहे हेस्को चीफ खां या जेको वज़ीर तवानाई आहे उन्हनि खां इंसाफ़ खपे। जेकॾहिं मुंहिंजी कंहिं बि न ॿुधी ऐं साले ज़रदारीअ जी इहा जेका गुंडागर्दी ऐं बदमाशी आहे इन ते ख़िलाफ़ु एक्शन न निकितो त मां कोर्ट जो दर ठड़काईंदसि। मां कोर्ट वेंदे बि न डिॼंदमि। हिन जो पूरो प्लान आहे त मूंखे लाइट न प्रोवाइड कई वञे, मां मजबूर थी हीअ कॉलोनी छॾे वञा।